जो हो रहा है तो जो हो रहा है अरे दौर बिड़ा जो के न विका जो के न झुका जो नारायण कली जो अवामी तहरीक जा कायद सिंध जे कई नस्लन जा फिक्री ऐं नज़रियाती रहबर मूंखे चीच खां झले इनकलाबी रस्ते जे विख विख ते मथो ऐं पुठी छपरींदे हलाईंदड़ मुंहिंजा उस्ताद मुंहिंजा इल्मी ऐं फिक्री मुर्शिद मोहतरम रसूल बख्श पलीजो साहब सिंधी शागिर्द तहरीक जा कारकुनो भेनरो अवामी तहरीक जा अगवान दोस्तो सहाफ़ी भावरो अॼु जॾहिं ईअं हज़ारनि जे तइदाद में तव्हां कई कलाकनि खां इंतहाई डिसिप्लिन सां उन ॾींहं ते जॾहिं सॼे सिंध में ओचितो ई ओचितो CNG ऐं पेट्रोल ऐं डीज़लनि जे खोट जे करे गाॾियूं बंदि थी वयूं हुजनि तॾहिं भिक्षा पहुचायो आउं सिंधी शागिर्द तहरीक खे ऐं तव्हांखे इन जज़्बे ते मुबारकबाद थो ॾियां। ही के आम तंजीम जो को आम इज्तिमा कोन्हे, ही का चोटी सालगिरह कान्हे, ही को सियासी मुतालबन या चार्टर ऑफ डिमांड लाइ को जलसे आम कोन्हे, ही हिकिड़ी अहिड़ी तंजीम जो जनम ॾींहुं आहे, हिकिड़े अहिड़े काफ़िले जो हिकिड़ी डिघी मंज़िल ॾांहुं वेंदे पड़ाव आहे, हिकिड़ी रात जी महफ़िल आहे। तव्हां मां जेके लॉन्ग मार्च में हलिया हुआ जीअं रात जो थक वञिबो हो ॿिए ॾींहुं वरी पंधु करण लाइ, तीअं ही कन्वेंशन हिकिड़ी डिघी मंज़िल ॾांहुं हिकिड़ी डिघी जुस्तजू ॾांहुं हिकिड़ी महफ़िल आहे पंहिंजे माज़ीअ जे कारकर्दगी खे यादि करण लाइ ऐं आईंदे लाइ नवां अज़्म ऐं हौसला पैदा करण लाइ। मुंहिंजे मोहतरम दोस्तनि जेके हिते मौजूदु हुआ, डॉक्टर कंवर साहब FCPS करे आयो आहे, अलाह बचाए ओनर साहब प्रोफेसर आहे, डायरेक्टर जनरल रहियो आहे एजुकेशन में मुख़्तलिफ़ पोस्ट ते, प्रोफेसर सरवर नवाज़ बुगियो साहब वेठो आहे, मोहम्मद अली डीपलाई जहिड़ो पढ़ियो लिखियो बासलाहियत माण्हू वेठो आहे, मोहम्मद उस्मान डीपलाई जो फर्ज़ंद अवामी तहरीक जो साथी, डॉक्टर याकूब मुगल जहिड़ो PhD स्कॉलर, ॿाहिरां पढ़ी आयल, टर्की मां डिग्री वठी आयल, उन्हनि दोस्तनि खे ॿुधाइण थो चाहियां त जॾहिं सिंध जा नौजवान रात जो 10 बजे खां पोइ थकी चूर थी
पंहिंजे घरनि में टीवी चैनल जे साम्हूं वञी वेहंदा आहिनि, मोबाइल सिमुनि ते पैकेजिस खोलींदा आहिनि, दोस्तनि सां कचहरियूं कंदा आहिनि, सिमूं मटाईंदा आहिनि, रिमोट सां चैनल मटाईंदा आहिनि। हींअर हुन तंज़ीम जे कन्वेंशन में वेठा आहियो जेके शागिर्द रात जी उन घड़ीअ में पंहिंजा हथ रंगनि सां भरे सिंध जे भितनि ते क़ौमी नारा लिखंदा आहिनि, सिंध जे चौक चौक ते ॻाढ़ा झंडा झूलाईंदा आहिनि, सिंध जे वाहननि वक़्तनि में हड़तालुनि जूं तयारियूं कंदा आहिनि। ही उन शागिर्द तंज़ीम जो कन्वेंशन आहे जो जॾहिं नौजवान KFCs ते, पिज़्ज़ा हट्स ते, मैकडॉनल्ड्स ते पाण में फोड़ी करे बर्गर खाईंदा आहिनि, ओॾी महिल ही झोलियूं झले, ही सिंधी शागिर्द तहरीक जा कारकुन झोलियूं झले रुपयो रुपयो, 5-5 रुपया, 10-10 रुपया पंहिंजे इज़त नफ़्स खे इनकलाब लाइ मारे चंदो गॾु कंदा आहिनि सिंध जे क़ौमी ऐं इनकलाबी जदोजहद लाइ। ही उन तंज़ीम जो कन्वेंशन आहे जो जॾहिं सिंध जा गद्दार वॾेरा टोड़ी खे, गौसपुर खे, सुप्रिय खे ऐं सिजावल जे बंदनि खे टुका ॾेई शहर पोड़ींदा आहिनि त सिंधी शागिर्द तहरीक ऐं SC ST बंदनि ते लठियूं ऐं झंडा खणी पहिरो ॾींदा आहिनि सिंध जे तहफ़ुज़ लाइ। ऐं उहे माण्हू आहिनि, ही कंटिन्यूटी आहिनि हज़ारे सालनि जे इनकलाबी जिदोजहदुनि जी। ही जिदोजहद आहिनि ऐं तसलसल आहिनि। SST, SG ST, सिंधियाणी तहरीक, SPT, सिंधी हारी तहरीक, मज़दूर तहरीक, अवामी तहरीक ऐं ॿिया सभु बिरादर मुआज़ तसलसल आहिनि। कुर्रतुल ऐन ताहिरा जो, उन नौजवान छोकिरीअ जो ईरान जी बागी तहरीक जंहिंखे जॾहिं क़तल करण लाइ जलाद आयो तॾहिं हुनजी ख़ूबसूरती खे ॾिसी चई छा कयां, निसोरो हुस्न आहे। ही कंटिन्यूटी आहिनि फामती क्विन जी, ल्यू खोलान जी, टिमी जी, ज़ोया आंद्रोविच जी ऐं निगोयन वॉन त्रोई जी ऐं दारो रसन की आजमाइश, हाउ द स्टील वॉज टेम्पर्ड। उन किताब जो हिकिड़ो किरदार मूंखे यादि थो अचे, पावेल कोरचागन। हिकिड़ी राति पावेल कोरचागन पंहिंजी साथी कामरे ॼाणी सां, जंहिंखे दिली दिल में हू पसंदि कंदो हो, उन सां गॾु गिरफ़्तार थी वियो। केस ॿुधायो वियो त अॼु राति तव्हांखे टार्चर करे मारियो वेंदो। हू कामरे ॼाणी उन ॿुधा सुरबाट पहिरेदारनि जा त जीअं सिज लहंदो उन इनकलाबी सिपाहीयाणीअ सां रेप थींदो। हुन जी पावेल कोरचागन खे चयो त पावेल, अॼु राति ही इनकलाब जा ऐं वतन जा दुश्मन मूं सां रेप कंदा। आउं नथी चाहियां त मुंहिंजो रूह, मुंहिंजो जिस्म हिननि सिपाहियुनि जे हवाले थिए ऐं इनकलाबी शागिर्द तहरीक जा
दुश्मन जो खौफ खां के इनकलाबियत जो डगमगाईंदड़ जिस्म मूंखे न खपे, मूंखे साचाणी इनकलाब खां पोइ खपे ऐं पोइ हुनखे पंहिंजे जीअ में जाइ ॾींदुसि। ही तसलसल आहिनि हिन सॼे नंढे खंड में उन्हनि समूरनि माण्हुनि जो, भगत सिंह जो, नज़ीर अब्बासी जो, उन्हनि अर्धनि इनकलाबनि जो, आशिक जुणेजे जो, उन्हनि पाकिस्तान जी ऐं बर सगीर जे तारीख़ जे अज़ीम माण्हुनि जो, तात्या टोपे जो, झांसी जी राणी जो, टीपू सुल्तान जो, सिराजुद्दौला जो, होशियो जो, दरिया खान जो, दोदे जो, ही तसलसल उन्हनि समूरनि माण्हुनि जो आहिनि ऐं हिननि लाइ SST लाइ ऐं अवामी तहरीक लाइ फैज़ चयो आहे, हर एक दौर में हम, हर जमाने में हम, हर एक दौर में हम, हर जमाने में हम जहर पीते रहे, गीत गाते रहे, जान देते रहे जिंदगी के लिए, साते वस्ल की सरखुशी के लिए, दीन और दुनिया की दौलत लुटाते रहे, फिक्र फाका का तोशा संभाले हुए, जो भी रास्ता चुना उस पे चलते रहे, माल वाले हकारत से तकते रहे, तान करते रहे, माल वाले हकारत से तकते रहे, तान करते रहे, हाथ मलते रहे, हमने उन पे किया हिनन, हमने उन पे किया हर्फ हक संगजन, जिनकी हैबत से दुनिया लरसती रही, हमने उन पे किया हर्फ हक संगजन, जिनकी हैबत से दुनिया लरसती रही, अपनी आंख उनके गम में रोती रही, जिन पे आंसू बहाने को कोई न था, अपनी आंख उनके गम में बरसती रही। हुक्म हाकिम से हम हुए गुम हैं अब, हुक्म हाकिम से हम अब हुए गुम हैं अब, दार की खुश्क टहनियों से आते हुए हमको मालूम है ये हकीकत, मगर फिर भी चलते रहे, फिर भी चलते रहे, खूंच का दहर का, खूंच का दहर का, खूंच का आईना, खूंच का दहर का, खूंच का आईना, दुख भरी खल्क का, दुख भरा दिल है हम, तिब्बे शायर हैं, जंगाए अदलो सितम, मुनसिफे खैर और शर, हक को बातिल है हम, हर एक दौर में हम, हर जमाने में हम जहर पीते रहे, गीत गाते रहे। ही वो काफिलो है, ही वो काफिलो है जंहिं काफिले शिकस्तुनि का खौफ़ज़दा थी, हथियार फिटा न कया, पावेल कोचागल वांगुर कैद खाने जे रातिन में बि तसव्वुराती तौर ते ईंदड़ सुबुहनि जा ख़्वाब ॾिसंदा रहिया, ऐं ॿिए पासे उहे गुंडा आहिनि। तसव्वुर कयो उन्हनि गुंडनि जो जेके तालीमी इदारनि में ईंदा आहिनि पढ़ण,